फलक में चंड तारन में मोहम्मद आ मोहम्मद आ, फलक में चंड तारन में मोहम्मद आ मोहम्मद आ, ज़मीनन में आसमानन में मोहम्मद आ मोहम्मद आ, पढ़ी ॾिसबो त पारन में मोहम्मद आ मोहम्मद आ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन मुरानी सां गॾु मां सलीमुल्लाह जलवानी अवी ॾिसी रहिया सुजाग न्यूज़ रतोदरो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतोदरो लॻ ॻोठ हाफ़िज़ाबाद में, जितां जे मदरसे जे लाइ साल जे पहिरें ॾियारे ते अलाह पाक ऐं सखी ॿारनि पारां अमानतूं खणी आया आहियूं। अचो त हितां जे तालिब इल्मनि में उहे अमानतूं तक़सीम करण सां गॾु हितां जे पेशमाम जन सां ॻाल्हि ॿोल था कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं हाफ़िज़ साहब, तव्हां असांजे व्हाट्सअप ते मैसेज कयो हुयो त तव्हांजे मदरसे लाइ क़ुरान मजीदनि जी बगदादी क़ाइदनि जी रहिलनि जी ज़रूरत आहे, फ़रासियूं ॿुधायूं। जी जी। अॼु अलाह पाक ऐं सखी ॿारनि जे पारां मिलियल अमानत असां तव्हां वटि खणी आया आहियूं, कीअं पियो महसूसु थिए तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु इहे तव्हांजो कोशिशूं आहिनि ऐं जन मोहबत वारनि निस्बत वारनि हिन दीनी इदारे जे लाइ क़ुरान पाक पंहिंजे हणा वणा पंहिंजे याने जान मां पंहिंजे हथनि जी कमाई हिन मदरसे जे लाइ तालिबनि जे लाइ क़ुरान पाक जी जेके ज़रूरतूं हुयूं ऐं सीपा जी ज़रूरत फटियूं जेके फ़रासियूं आहिनि ऐं कुझु ज़रूरतूं आहिनि जेके हीउ इदारो बहराड़ी जे माना एरिया में आहे, यानी हिन तालिबनि खे हिन क़ुरान पाक जी अञा ज़रूरत आहे, फ़रासियुनि जी ज़रूरत आहे, सी आहे, जैकेटनि जी ज़रूरत आहे, मस्जिद शरीफ़ जे लाइ लाउड स्पीकर जी ज़रूरत आहे। हिन ते बि अचूं था, इहे शयूं बि ज़रूरु कंदासीं डिस्कस तव्हां सां, पर हिन वक़्तु साल जो पहिरियों ॾिहाड़ो आहे, सम्झो त हर को ख़ुशी पियो मल्हाए, हिक ॿिए खे मुबारकूं पियो ॾिए। मां सम्झां थो त हीअ जेका असां हिकिड़ी नंढड़ी कावश कई आहे, ॿियो हुन जे करे हर साल असां त इहो फ़र्ज़ु आहे असां मदरसनि जी बि वार कयूं, हुनजी मालिकी कयूं, उन्हनि में कहिड़ियुनि शयुनि जी कमी आहे। अॼु हीअ जेकॾहिं ॻोठ जो मदरसो आहे त मां सम्झां थो त सभ खां पहिरियां त हितां जे ॻोठ वारनि ते फ़र्ज़ु हो न। जी जी। पर असांखे अचिणो पियो। इहो मालिक तव्हांखे घुरियो, मालिक तव्हांखे तौफ़ीक़ ॾिने, यानी हिन इदारे जे वक़फ़ जे लाइ कोशिशूं आहिनि ऐं ख़िदमतूं आहिनि, इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला क़बूल फ़रमाईंदो। छाजे करे हर कंहिं चए त महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं, आते हैं जिनको सरकार बुलाते हैं। मालिक हिननि खे अगरि घुरियो त अल्लाह ताला हुनखे घुरियो, पर तव्हां मोहबत वारनि खे ऐं कावशूं कोशिशि लरत तिरे खां यानी सी में आया हो हिते, इंशाअल्लाह ही रहमतूं बरकतूं मालिक तव्हांखे दीन दुनिया जूं बरकतूं रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो। ही तव्हांजी वॾियूं कोशिशूं आहिनि जन, यानी हिन दीनी इदारे जे लाइ ही शयूं तव्हां वठी आया हो। जन मोहबत वारनि जन उहे ख़िदमत वारनि अल्लाह जे सखीन बाननि यानी ख़िदमत कई आहे, इहो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके इज़तूं बरकत दुनिया में ॾींदो। जो असां हिन दीन इदारे में वेठा आहियूं, जामिया गौसिया सिद्दीक़ अहल सलाम ॻोठ हाफ़िज़ाबाद में, जन हिन क़ुरान पाक जी ज़रूरत आहिनि, फटियूं सीपारा फ़रासियूं ऐं कुझु ज़रूरतूं आहिनि, इंशाअल्लाह ताला मालिक उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो। इंशाअल्लाह साईं, हिन महिल विदाउट कवरेज जे असां हिते कॾहिं आया कोन आहियूं, कोई प्रोग्राम न कयो, जस्ट अवां व्हाट्सअप ते मैसेज कयो, असां तव्हां वटि अमानतूं खणी आया आहियूं। हाणे हिन ते डिस्कस कंदासीं त छा हिते कमी पेशी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी आहे त अलाह पाक ऐं सखी ॿारनि उन्हनि खे अपील बि कंदासीं। पर सभ खां पहिरियां मां तव्हांखे अमानतूं ॾियणु पियो चाहियां त जीअं जिन दोस्तनि अलाह पाक ऐं सखी ॿारनि तव्हांजे मदरसे लाइ सहायता कई आहे, उहे तव्हांजे हथ में अमानतूं ॾियां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, सभ खां पहिरियां अलाह पाक ऐं सखी बानो आहे, उस्ताद आहे, पंहिंजो नालो हुननि ज़ाहिर करणु चाहियो, जिन तव्हांजे लाइ ही 20 क़ाइदा बिस्मिल्लाह कयो रखंदा हलो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही 5 क़ुरान मजीद ऐं ही 5 अदद रेहल जेके मां बचड़नि खे ॾेई छॾियूं अॻ में, ठीकु आहे साईं। हिकिड़े न ऐं हिकिड़ो असांजो ॿियो पोरियत दोस्त आहे जेको सब्ज़ीअ जो कारोबार कंदो आहे शहर में, उन्हनि ही 5 क़ुरान मजीद ऐं 20 बगदादी क़ाइदा ऐं ही 20 टोपियूं मोकिलियूं आहिनि, ठीकु आहे। अलाह पाक उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में कुशादगी अता फ़रमाए। ऐं उन खां अलावा अलाह पाक सखी बाने साईं नालो न ॿुधाइण जी शर्त ते ही 10 क़ुरान मजीद तव्हांजे लाइ मोकिलिया। ऐं साईं 500 रुपया असांखे कैश मिलिया हुया त तव्हां हुन मां सिपारा वठणु चाहियो, जेको वठणु चाहियो तव्हां हुनखे ॾिजोनि। हीअ असां हुन मां 25 अदद बगदादी क़ाइदा तव्हांजे लाइ वठी आया हुआसीं, ठीकु साईं। उन खां अलावा अलाह पाक सखी बाने नालो न ॿुधाइण जी शर्त ते 50 अदद मंझलियूं ॿारनि जे लाइ सिपारनि जे पढ़ण जे लाइ रखण खे उन अमानत ॾेई छॾी, जेको जंहिंमां असां 35 जो खणी आयासीं। ऐं लाइट जो तव्हांखे ख़बर रते दिलि में बहिरान पियो हले, बाक़ी 15 अदद मां साईं जन खे उहा एड्रेस ॾेई छॾी तमामु, इंशाअल्लाह तव्हांखे उहा बि सुभाणे ताईं मिली वेंदियूं। ऐं साईं आख़िर में असांजो हमेशह
सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां मदद कंदा रहंदा आहिनि। अलाह पाक जा सखी बाना आहिनि UK खां, जिन खे जॾहिं मां ॿुधायमि त असांखे तव्हां पाण ई ॻाल्हि शेयर कई त 60 फुट जी असांखे फरासियूं खपनि। पोइ उन्हनि सां मां जॾहिं इहो डिस्कस कयुमि त हुननि 60 फुटनि जी असां ॾे अमानत मोकिली 6600 रुपया, जेका फ़ी फुट 110 रुपया मिले पियो। 6600 रुपयनि में असां ही 30 फुट ऐं 60 फुट जी असां फरासियूं तव्हांजे लाइ वठी आयासीं। हाणे साईं तव्हां रिक्वायरमेंट कई हुई त असांखे 10 अदद क़ुरान मजीद खपनि मदरसे जे लाइ ऐं 30 बगदादी क़ाइदा खपनि, ॿियो तख्तियूं वग़ैरह ऐं फरासियूं खपनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब पाक जा लखें करोड़े एहसाननि जो हिन महिल असां तव्हांखे 20 अदद क़ुरान मजीद, 65 अदद क़ाइदा, रेहल 5, 20 टोपियूं, 50 मंजिलियूं ऐं प्लस में 5 वरी ॿियो जेके रेहलनि वारो ॾसी मां उहे बि हुननि मंजिलुनि में थो अची वञे। केसरी जाइ ते असां बगदादी क़ाइदा तव्हांखे ॾिनासीं ऐं फरासी 60 फुट अदद जेके हुयूं उहे बि तव्हांजो मसइलो हल करे छॾियोसीं। हाणे मूंखे ॿुधायो त उन्हनि बारे में छा चवणु चाहींदो दोस्तनि जंहिं बग़ैर चवण जे तव्हांजी मदद कई। असल छा आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जंहिं मुस्लमाननि खे मां दुनिया जे सरज़मीन ते उन्हनि खे मोकिलियो आहे, हे दारुल अमल आहे। दुनिया दारुल अमल आहे। हिते जेको कंदो इनशाअल्लाह अॻिते उनजे लाइ मिलंदो। जन बि मोहबत वारनि जन तव्हांजे कावश सां, तव्हांजे हिमत सां, तव्हांजे यानी इन दावत फ़िक्र सां जन उहे दोस्तनि हिन मदरसे जी ख़िदमत कई आहे। अल्लाह ताला उन्हनि खे दीन दुनिया जूं बरकतूं रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो। असां उन्हनि जे लाइ दुआ गो आहियूं त अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे हबीब जे सदिक़े दुनिया जी ग़ुलामी खां बचाए, दुनिया जे मोहताजनि मर्ज़नि कर्ज़नि खां उन्हनि खे बचाईंदो। ऐं असां हिन जामिया क़ौसिया सिद्दीक़ा अलैहिस्सलाम बहराड़ी जो इदारो आहे। तक़रीबन 40 खां मथे मुसाफ़िर जेके हिन टाइम ज़ेरे तालीम आहिनि ऐं जेके वरी असांजे हिन पसगिरदाई में ॻोठाई आहिनि तक़रीबन 100 खां मथे उहे ईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ बि यानी क़ुरान पाक जी ज़रूरत आहिनि, यानी फरासिन जी ज़रूरत आहे, सीपा जी ज़रूरत आहे। असां हिन इदारे में कुझु अहिड़ियूं शयूं ज़रूरतूं आहिनि जेके यानी तव्हांजे यानी दावत सां इंशाअल्लाह ताला इहे कमु पूरियूं थींदो। तव्हांजे यानी महिरबानी आहे, कोशिशि आहे, अल्लाह ताला त पंहिंजे हबीब जे सदिक़े ही तव्हांजी ख़िदमत क़बूल फ़रमाईंदो। आमीन। साईं मां चाहींदुसि त आख़िर में अल्लाह पाक के सखी बाननि खे तव्हां अपील कयो, जिन क़िस्म जी अगरि तव्हांजे मदरस में अहिड़ी काई कमी पेशी आहे, खोट आहे कंहिंजी, या सहूलियतूं कान्हनि बचड़नि खे जेके तव्हां वटि दीनी तालीम पिराइण पिया अचनि, त तव्हां उन्हनि खे अपील कयो त जीअं हू तव्हांजी सहायता कनि। सभ खां अवल असांजो जेके यानी हे दीनी इदारो आहे, बहराड़ी जो इलाइक़ो आहे, माना यानी ख़ासि का सभु जेके बि असांजे हिन पसगिरदाई में आहिनि, असांजे हिन मदरसे जे लॻभॻि 2 घर आहिनि बसि, ॿिया असां खां परे न। यानी हे जेके तालिब आहिनि मुसाफ़िर इन्हनि खे यानी खाना पीने जो थोरो तकलीफ़ आहे मंझंदि जो। ऐं वरी असांजा जेके यानी मदरसे जो आहे हिन प्लेटफॉर्म ते टांकी जी ज़रूरत आहे, जीअं मस्जिद शरीफ़ बैटरी जी ज़रूरत आहे, ऐं लाउड स्पीकर इन्हनि जी बि ज़रूरत आहे। ख़बर अथई बहराड़ी आहे, हिते यानी हर शइ जी ज़रूरत आहे। जन यानी असां उन दोस्तनि खे अपील कंदासीं, दावत ॾींदासीं जो तव्हांजे कोशिशि ऐं कावश महिनत सां इंशाअल्लाह जो कुझु कमु रहियल आहे अल्लाह ताला जे फज़ल करम सां इंशाअल्लाह पूरियूं थींदियूं। आमीन।